हाणे मां प्रियंका केसवानी खे सख्ती करण चाहियां कि वे अॻियां अची करे असां सभिनी जो एक प्यारे गीत सां मनोरंजन कयो। तारियुनि सां प्लीज़ तव्हां सभई प्रियंका जो स्वागत कयो। जय झूलेलाल। Thank you.
कीअं था मुक़ाम ते कहिड़े बि मुक़ाम ते पहुचण लाइ जेका महिनत असां 10th और 12th स्टैंडर्ड में कयूं था, धीरे धीरे उहा असांजे जीवन खे न सिर्फ़ु दिशा पर हिकु मंज़िल बि ॾींदी आहे। अचो त असांजे यंग ऐं डायनेमिक चीफ गेस्ट सां ॿुधूं कि उन्हनि पंहिंजे अॼु जो मुक़ाम कीअं हासिल कयो आहे। त मां पहिरों मिस निकिता मेहतानी जी खे विनंती कंदमि कि वे अची करे पंहिंजा वीचार असांजे साम्हूं रखनि। First of all, thank you to the Sindhi Panchayat. Thank you to the Sindhi Panchayat for having me here. How's the Josh? सभिनी खे जय झूलेलाल। मां निकिता मेहतानी 19 सालनि जी आहियां ऐं हाणे बैचलर्स इन साइकोलॉजी थी पढ़ां। Today I'm here because I've been a part of many shows in Nashik, and with your love and support, today I'm representing Nashik at India's Miss TGPC, which is a national level pageant. As all of y'all are entering a new phase in your life, I'm here just to give you all a small advice. It is necessary to be an all-rounder, but education comes first. And one last thing, always respect your parents, because उनके बिना बेटा तुम लोग कुछ नहीं हो। Thank you. Thank you. Thank you, Dinky. हाणे मां I'm so sorry. Thank you, Nikita. हाणे मां डिंकी काछेला जी के विनंती कंदमि कि वे अची करे असांजे साम्हूं पंहिंजा वीचार रखनि। Namaste. Thank you so much, Sindhi Panchayat, for inviting me to this show. मुंहिंजो नालो डिंकी महेश काछेला आहे। मां उम्र में 20 साल जी आहियां। मां हाणे BBA जे 3 साल में पढ़ा थी। मुझे बस एक ही बात बोलनी है कि जैसे तुम लोगों ने अभी 10th एंड 12th पास किया है, उसी तरह आगे भी जो तुम अचीव करोगे उसी सेम मोटिवेशन और सेम स्पिरिट से करना है। It's not just about 10th and 12th, it's about entire life. So same spirit से करना and all the best, keep going. Thank you. अरे वाह, हेलो, अरे वाह, 12 दर्जो ख़त्म थी वियो। हाणे असलियत जी मंज़िल ते हलण शुरू करे छॾियो आहे। के 3 साल कढिया, के 4 ते के 5 कढिया ऐं अची पहुता आहियूं ग्रेजुएशन जी मंज़िल ते। ऐं ज़िंदगीअ जा हे साल कीअं निकिरी पवंदा आहिनि ख़बर ई न पवंदी आहे। चाय जी टपरी ते चाय पीअण, कैंटीन में मैगी खाइण, पोस्ट ग्रेजुएशन ऐं हॉस्टल जी लाइफ जीअण, गाड़ियों ऐं लोकलुनि जो धक्का खाइण, न जाने केतिरा ई बहितरीन अनुभव कॉलेज लाइफ में फील करूं था। ज़िंदगी भर जी दोस्ती इन ही वक्त में थींदी आहे। असां ज़िंदगीअ सां रूबरू इन ही वक्त में थींदा आहियूं। सुठनि सां गॾु केतिरा ई खटी मीठी ऐं कड़वाहट भरियूं ज़िंदगियूं ऐं शिक्षाऊं असांखे मिलंदियूं। इन करे हीअं चवंदा आहियूं न कि ग्रेजुएशन ही दुनिया में नालो कमाइण ऐं पंहिंजी अस्तित्व ठाहिण जी लड़ाई आहे। अॼु दुनिया नक्शे ते केतिरी ई वॾी छो न हुजे, पर हिकु मुट्ठी में समाई वई आहे। इन करे अॼु जे समय में असां ॿारनि देवलाली, नासिक, महाराष्ट्र ऐं इंडिया जहिड़े देशनि खे छॾे करे ग्लोबल लेवल ते पंहिंजे पढ़ाई लाइ वञूं था, जंहिंमें असांखे अॼु जे कार्यक्रम जी चौथी मुख्य महिमान मिसिस साइशा कालानी जी सां रूबरू थियण जो मौक़ो मिलियो आहे, जंहिंजो इंट्रोडक्शन असांखे पूर्वा ॾींदी। मां पूर्वा लराए मंच ते हिकु ख़ासि शख्सियत जी पहचान तव्हां सभिनी से करायां थी, जंहिंजो नालो मिसिस साइशा राहुल कलानी आहे, जे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन ऐं प्रोजेक्ट मैनेजमेंट में डिग्री हासिल कई आहे। हिननि जो चवणु आहे कि हिननि खे अघनि खां वधीक शब्द मोहित कंदा आहिनि, which means
words excite her more than numbers. हिनन 3 novels publish कई तन ए हाणे विश्व भर जी यूनिवर्सिटीज़ मां डिग्रीज हासिल करे एक सर्टिफाइड करियर काउंसलर आहे। हिनन जी हर दम कोशिश रहंदी आहे कि स्टूडेंट्स पंहिंजे सपना 100% पूरा करे सघनि। हिनन जी कंट्रीब्यूशन जे करे ही एक बार के आयरलैंड जे गवर्नमेंट खां 100% स्कॉलरशिप मिली आहे और 3 बारन के 50% स्कॉलरशिप मिली। हिनन हमेशा पढ़ाई के आगे वधायो आहे। हिनन जो चवणु आहे कि डिग्री हेतरी ज़रूरी ना आहे पर लेडीज़ के हिम्मत और ताकत से आगे जीवन ज़रूरी है। जे लाइ हिनन रिसेंटली ऑनलाइन मिडिल ईस्टर्न कंट्रीज जी लेडीज़ के इंग्लिश एज अ सेकेंड लैंग्वेज सीखण जो पीड़ो उठायो है कि वे IELTS मीन्स आइल्स जी परीक्षा क्रैक करे सघनि। हिनन के फ्रेंच और संस्कृत भाषाऊं भी ईंदी आहे। उम्र जी 18 सालन खां वठी टीचिंग जॉब में नंढे ॿारनि की साइकोलॉजी तमाम सुठी तरीके से समझी आहे ऐं हिनन होशियार ॿारनि जे लाइ स्पेशल मॉड्यूल्स तैयार कया आहिनि। इहा ते मुंहिंजी खुशनसीबी आहे कि मां तव्हांजे अॻियां मिसिस साइशा राहुल कलानी खे इंट्रोड्यूस थी कयां, जंहिंजो मक़सद समाज जे वीकर सेक्शन यानी गरीब तबके के डिफरेंटली एबल चिल्ड्रन हुननि खे कमाइण जी अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करे पंहिंजे पाण में हेतिरी कॉन्फिडेंस क्रिएट करो कि भारत जा टैक्स पेयर्स थी सघनि। ऐं हाणे मां मिसिस कलानी खे आमंत्रित थी कयां ऐं उन्हनि सां गॾु पूज्य सिंधी पंचायत जे मेंबरनि खां विनंती थी कयां कि वे साम्हूं अची करे कलानी मैम खे सत्कार कनि। थोड़ा मांगे ना kita प्लेस हाणे मां कलानी मैम का रिक्वेस्ट थी कयां कि वो ग्रेजुएट डिप्लोमा डिग्री स्टूडेंट्स जी सत्कार करें। पमनानी यश दीपक फर्स्ट क्लास बीकॉम। पहिरों मां सभी ग्रेजुएट स्टूडेंट्स के रिक्वेस्ट थी करा तो वो अॻियां अची तैयार रहनि। कृष्णानी प्रतीक मनोहर फर्स्ट क्लास बीकॉम। जगवानी पूजा दिलीप फर्स्ट क्लास बीकॉम। काड़ा पंकज गोवर्धन दास फर्स्ट क्लास एमकॉम। जाइए आप आगे जाइए। काड़ा तरुण चंद्रलाल फर्स्ट क्लास बीकॉम एमकॉम। पमनानी नेहा विनोद फर्स्ट क्लास BSc। धामेजा पूजा ईश्वरी लाल BSc। मनवानी शिल्पा राजेश फर्स्ट क्लास BSc। नागदेव करीना राजू
ईश्वर Lal, graduate, 89%. Jagwani Pooja Dilip, graduate, first class. Nagdev Karina Raju, BBA, first class. Savlani Darshana Santosh, BBA. Narsingani Sejal Mukesh, BBA. Kashish Santosh Savlani, Master of Management. Aksha Harsha Dharamdas, MSc. Sachdev Harsh Surinder, BE IT, first class. Tulsiani Rohit Kamlesh, BE Computer. Manish Hari Sachdev, LLB, higher second class. Pooja Kishore Savlani, chartered accountant. Keswani Priyanka Bhagwan, Bachelor of Mass Media. Karan Suresh Kamwani, chartered accountant. धनराज भाग्यश्री नारायण दास, CA. नम्रता परमानंद दयालानी, BE ENTC. धनरजानी भाग्यश्री नारायण दास, CA. नम्रता परमानंद दयालानी, BE ENTC. दिव्यानी हरीश रामचंदानी, B Pharmacy, 78.10%. राजचंदानी डिम्पल सुनील कुमार, M Pharmacy.
हीरो रिजवानी, इंटीरियर डिजाइनर। चावला कृतिका, BDS। अनीशा दिनेश खेमानी, चार्टर्ड अकाउंटेंट एनालिस्ट। सचदेव भावेश जगदीश, BBA। तव्हां सभिनि खे अर्ज़ु आहे त 5 मिंट वियो, तव्हांजो थी वियो त बाक़ी जो बि थियणु ॾियो। तव्हांजा ॿार आहिनि त ॿिया बि ॿार आहिनि, सभिनि खे रिक्वेस्ट आहे सभु ॼणा शांति करे सभु 10 मिंट वेंदा, 10 मिंट में कार्यक्रम पूरो थो थिए। शिवानी ललित नागदेव, BBA फाइनेंस। कीर्ति जयरामदास माखीजा, MBA। काजोल रमेश लुल्ला, BBA फाइनेंस। तव्हां सभिनीनि खां रिक्वेस्ट आहे कि प्लीज़ तव्हां हॉल छॾे न वञो, बाक़ी फेलिस्ट्रेशंस में भी बीहो। Ruel Gidwani, BE 100% in first class। जुएल जे लाइ प्लीज़ तव्हां ज़ोरदार तालियूं वॼायो। हुनखे ग्रेजुएशन में 100% मिलिया आहिनि। जुएल जे पापा, आप प्लीज़ आगे आके इनके लिए इनकी प्राइस ले लीजिए। सुनंदिता दास निहलानी, मास्टर्स इन म्यूजिक एंड भरतनाट्यम। हिन जे लाइ बि प्लीज़ ज़ोरदार तालियूं। हिन एतिरी नंढी उमिरि में एतिरी बड़ी अचीवमेंट कई आहे। मां सभी मेंबरनि खे रिक्वेस्ट थी करां तो वो पंहिंजो स्थान ग्रहण कनि। दोस्तों, मुंहिंजो वीचार आहे त छो न असीं सक्सेस जी सीढ़ियुनि ते अॻियां कीअं वधूं। मुंहिंजा धड़ो यानी लेसन असां साइशा राघव कालानी जी जे वाता ॿुधूं। मां कालानी मैम खे रिक्वेस्ट थी करां त वो हिते अची करे असांजे साम्हूं ॿ शब्द चवनि। Good evening and namaskar. Firstly, thank you to the committee of the Sindhi community for recognizing my talent and instilling the belief कि education से बड़ा कोई धर्म नहीं होता। I would say मैं एक बहुत
बहुत ही नॉर्मल इंसान हूँ और मैं ज़िंदगी को दिन ब दिन जीने में विश्वास रखती हूँ। एट द एज ऑफ 17 जब मैंने अपना फर्स्ट बुक पब्लिश कराया तब मुझे सब कुछ इजी लगता था, पर देन मैंने सोचा कि आज के डेट में एजुकेशन के सिनेरियो को बदलने की ज़रूरत है और उसके लिए मुझे बच्चों को बहुत क्लोजली ऑब्जर्व करना वॉज अ प्री रेक्विजिट। इसके लिए मैंने टीचिंग ज्वाइन किया और जब मैंने टीचिंग ज्वाइन किया तब मैंने ये महसूस किया कि हम जिस तरीके से बच्चे से बात करते हैं वो उसके साथ ज़िंदगी भर रहता है। अगर एक टीचर एक बच्चे से क्वेश्चन पूछती है और वो बच्चे ने जो जवाब दिया इट इज़ नॉट अप टू द मार्क और वो टीचर उस मामले में अगर इस तरीके से रिस्पॉन्ड कर दिया दिस आंसर इज रॉन्ग, तो वो चीज़ उसके दिमाग में हमेशा रहती है। इंस्टेड अगर वो इस तरीके से बोले नो दिस इज इनकरेक्ट, तो वो बच्चा मोटिवेटेड रहता है एक दूसरा आंसर ढूंढने के लिए। थैंकफुली आई वाज फॉर्चुनेट कि मुझे इस तरीके के लोगों के साथ काम करने का मौका मिला जिन्होंने मुझे ये गुण बहुत जल्दी सिखा दिया। शादी के बाद जब मैंने सोचा कि मैं अपने राइटिंग के करियर और टीचिंग को एक साथ मिला के कुछ कंट्रीब्यूट करूं तो मुझे करियर काउंसलिंग का रास्ता दिखा। करियर काउंसलिंग में बेसिकली मैंने इंडिया अब्रॉड सारी यूनिवर्सिटीज़ का प्रोसीजर जाना एंड नाउ हियर आई एम सिंधी कम्युनिटी के बच्चों को आगे बढ़ाने के लिए कि जो भी उनकी मेहनत है उसे एक दिशा दी जाए ताकि हम लोग गवर्नमेंट की तरफ से बेस्ट स्कॉलरशिप्स का भी फ़ायदा उठा सकें। और जब मैं मिडिल ईस्टर्न की मुस्लिम औरतों को इंग्लिश पढ़ाती हूँ अभी ऑनलाइन, तब मुझे ये देखने को मिलता है कि वहाँ की औरतें इस सिचुएशन में रहती हैं कि आज के डिजिटलाइजेशन के माहौल में भी दे डू नॉट नो स्टैंड अप कॉमेडी क्या होता है, न्यूक्लियर फैमिली क्या होता है। तब मुझे एहसास होता है कि एज इंडियंस वी आर प्रिविलेज्ड कि एक फ्यूचर नेशन का फ्यूचर 4 मेन पिलर्स पे डिपेंड करता है। गवर्नमेंट कि वो किस तरीके की शिक्षा को आगे बढ़ावा देती है, इंडस्ट्री किस तरीके के जॉब्स का लैंडस्केप है। एक ज़माना था जब डॉक्टर्स और इंजीनियर्स वर कंसिडर्ड द मनी मेकिंग मशीन्स, बट आज की डेट में डिज़ाइनिंग, फैशन, ह्यूमैनिटेरियन वर्क, सोशल एक्टिविज्म, एनवायरमेंटलिज्म ये सब का ज़माना है क्योंकि पीपल जस्ट डोंट वांट मनी, दे वांट टू मेक अ बेटर वर्ल्ड। और जब मैंने ये प्रोसीजर के बाद अपना पहले स्टूडेंट के लिए स्कॉलरशिप का ऐसे लिखा तब शी रिसीव 100% स्कॉलरशिप फ्रॉम द गवर्नमेंट ऑफ आयरलैंड, विच वॉज अ वेरी गुड थिंग क्योंकि ना सिर्फ उसके पेरेंट्स का इकोनॉमिक बर्डन कम हुआ, लेकिन अब वो जब दुनिया में जाएगी तो वो सिर्फ अपने आप को नहीं इंडिया और अपनी कम्युनिटी को भी रिप्रेजेंट करेगी। एंड आई वुड जस्ट लाइक टू कन्वे दिस मैसेज कि आपका बच्चा जो भी करना चाहता है प्लीज़ उसे करने दीजिए। लेट हिम और हर एंजॉय द लव फॉर लर्निंग। उसे मेहनत करने का इज्जत करना आना चाहिए, उससे बड़ा और कोई धर्म नहीं है। प्लस मैं सिंधी हमारी कम्युनिटी के बच्चों को आगे बढ़ाने के लिए उन्हें इंडिया में अब्रॉड जहाँ भी कॉलेजेस में अप्लाई करना है उसके लिए आई एम अ सर्टिफाइड करियर काउंसलर। तो मैं आप सब लोगों को ये इन्फॉर्म करना चाहती हूँ, आपको अगर कोई भी ऐसा इंसान की मालूमात हो जो मेरे इन फ्री सर्विसेज से बेनिफिट कर सकता है और उसका फ्यूचर बन सकता है, तो मैं अपने आप को लकी समझूंगी। थैंक यू सो मच। Thank you so much, ma'am. Your words were really inspirational. हाणे मां तव्हां सभिनी खे डॉक्टर असांजे आखिरी चीफ गेस्ट डॉक्टर अजीत मनियाल सां वाक़िफ़ थी करायां। डॉक्टर अजीत मनियाल जो NCPSL जा एग्जीक्यूटिव मेंबर आहिनि, HRD मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ इंडिया अवार्ड कमिटी मेंबर आहिनि, सेक्रेटरी ऑफ BJP ऑफ मुंबई एंड प्रेसिडेंट ऑफ बैंड्रा हिंदू एसोसिएशन ऑफ मुंबई। मां पूज्य सिंधी पंचायत जे सभी मेंबरन का रिक्वेस्ट थी करा तो वो डॉक्टर अजीत मनियाल जो सत्कार कर।
करा उहे साम्हूं अची करे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद पूज्य सिंधी पंचायत देवलाली द्वारा आयोजित हिन फेलिसिटेशन समर कैंप और सिंधी सीखण जे टीचिंग क्लासेस जे हिन जलसे में आयल मुंहिंजा ब्रदर ऐं हिन पूज्य सिंधी पंचायत या अध्यक्ष रतन चावला जी, आदरणीय मंच से उपस्थित सभी उत्सव मूर्तियों, असांजे मीडिया में आयल भाई प्रमुख संपादक जी, पेरेंट्स, माता पिता, भाउरो भेनर और मुंहिंजा नंढा निगरी और निगरा ॿार। ही राष्ट्रीय सिंधी विकास परिषद जो सिल्वर जुबली आहे जेको रिज़ल्ट हली रहियो आहे। 1994 में HRD मिनिस्ट्री में हिन सिंधी डिपार्टमेंट जो गठन कयो। मां तव्हांखे 4-5 खाली उदाहरण ॾींदुमि। मां नाला वठंदुमि। भूतपूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम आज़ाद, प्रेजेंट राष्ट्रपति राम कोविंद जी, भूतपूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री, प्रेजेंट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, प्रेजेंट मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस। हिननि में हिकिड़ी कॉमन ॻाल्हि आहे। टे ॿिया उदाहरण मां तव्हांखे ॾींदुमि। नेहा दास जो नालो कंहिं ॿुधो आहे? नेहा दास असांजे देश जी 14-15 साल जी गुड़िया बिटिया, कंहिं ॿुधो आहे? 6 गोल्ड मेडल। ॿियो उदाहरण थो ॾियां। पालघर में हिकिड़ी आदिवासी छोकिरी सावरा करे 5 ॾींहंनि में कोरिया में जिम्नास्टिक जी वर्ल्ड कॉम्पिटिशन, लोअर मिडिल क्लास, माना जंगल में घर 80 स्क्वायर फीट जो घर न, पाइण लाइ कपड़ा न, जूता न, उते वञी करे गोल्ड मेडल खटी आई। वञण जा पैसा भी न हुयसि। आदिवासी गांव में 5 रुपया, 10 रुपया, 25 रुपया गॾु करे उन न्याणी खे उते मोकिलियऊं और छा करामात कई। हाणे हिकिड़ो नंढो दोस्तो आयो सर्टिफिकेट वठण, नंढे ते न खिलो। हैदराबाद जी न्याणी नेहा जायसवाल 7 साले में मैट्रिक कई, 9 साले में ग्रेजुएट, 11 साले में पोस्ट ग्रेजुएट, 14 साले में PhD। कैन यू इमेजिन? ये जेके मां नाला खयां सभई सब कॉमन फैक्टर आहे। असां बि उन्हनि आहियूं। एनवायरमेंट, आत्मशक्ति हुजे, मूंखे कुछ ठहणो आहे, मूंखे कुछ करणो आहे, न त चांहि विकिरण वारो कॾहिं देश जो प्रधानमंत्री न ठही सघंदो। चंद्रयान 2 वियो, घुमी रहियो आहे, 7 सितंबर जो लहंदो चंड ते। कहिड़ी ख़बर देवलाली में 3-4 ॿार चंद्रयान 3, चंद्रयान 4 महिल असांजो ॿार पहिरियों कदम चंड ते रखे। जवाबदारी तव्हांजे मथां आहे। कंहिं चयो मोबाइल, व्हाट्सएप, फेसबुक, सोशल मीडिया ॾाढी ओवर एक्टिव। यस आहे, थींदी। अञा त 5G आई कोन्हे। वो तो ॾिसो दुनिया काॾे थी हली वञे 5G में। टेक्नोलॉजी जो उपयोग कयो, दुरुपयोग न कयो। टाइम मैनेजमेंट रखो। तव्हांजे अंदर विश्वास आहे, आत्मविश्वास आहे त तव्हां लाल बहादुर शास्त्री भी ठही सघंदा, नरेंद्र मोदी भी ठही सघंदा, नेहा दास भी ठही सघंदा। ज़रूरत न आहे कपड़नि जी, हुजनि खपनि, आहिनि त झूलेलाल जी महिरबानी आहे। न आहे रोअण जी, दाह करण जी, हुन वटि हे आहे, हुन वटि हे आहे, हुन वटि हे आहे। नेहा दास वटि कुझु बि न हुयो। सावरा छोकिरी वटि कुझु बि न हुयो। नेहा जायसवाल वटि कुझु बि न आहे। अॼु PhD कई अथई 14 साल में। असां बि था करे सघूं। असां त सभिनी खां ओवर स्मार्ट आहियूं। सॼे दुनिया में 2 जातियूं प्रमुख अथव, पर सिंधी जाति आदि जाति आहे। आज जुदा को आहे। वेदन जी रचना असांजे वॾनि कई सिंधु नदीअ ते। असां में उहे गुण आहिनि। ॿी जाति आहे यहूदियुनि जी, संख्या में घटि आहिनि, असां भी संख्या में घटि आहियूं, पर वो सॼी दुनिया में प्रभावी थी करे रहिया आहिनि। असांजो प्रभाव अची रहियो आहे, जागृति अची रही आहे। 21st सेंचुरी नॉस्ट्रेडामस चई वियो इन करे न, पर तव्हां सभिनी जे महिनत जे करे 21st सेंचुरी इंडियन
इंडिया सेंचुरी, इट इज सिंधी सेंचुरी। मोदी है तो मुमकिन है, अरे सिंधी है तो मुमकिन है, सिंधी आए तो मुमकिन थी तो आए, इन करे चिंता न करो। तव्हां खे सिर्फ ध्यान ॾियणो आहे, कॉम्पिटिशन जो ज़मानो आहे। जंहिं 60 मार्कूं खयूं अगले साल 70 खणो, जंहिं 70 खयूं उहे 80 खणो, जंहिं 80 खयूं उहे 90 खणंदा, जंहिं 90 खयूं उहे 100 खणंदा। 100 वारो छा कंदो? जॉय त आयो न, किथे आहे कम जॉय? भाई हिन ॿार खे स्टैंडिंग ओवेशन ॾियो, ॿी करे ताली वॼायो। एक मिनट, तो छा ठहूं? क्या बोलना? मुझे कुछ नहीं बोलना। I want to become a scientist. This is really correct. Did I say wrong? Chandrayaan 4 or 5, you will be the first fellow to put the step on the wheel. साउथ इंडिया में 1000 के आसपास जॉय जेरा ॿार, हिन त शौक़ है जॉय, जॉय प्लीज बी अलर्ट, यू आर मोर अलर्ट देन एवरीबडी, यू शुड गेट 105 नेक्स्ट टाइम। व्हाई? साउथ इंडिया में चङनि ॿारनि खे 1000 के आसपास शौक़ है तो 100 आउट ऑफ 100, उन में 20-25 ॿारनि खे 105 मिलिया आहिनि। छो ख़बर अथव? स्पोर्ट्स, कला, ड्राइंग, कोई न कोई गुण हुन ॾेखारियो आहे स्कूल में, कॉलेज में, 5 मार्कूं ॿियूं मिली आहिनि। उन्हनि ॿारनि दिल्लीअ में एडमिशन वरिती, ऑनलाइन ते मिलंदी। सॼी दुनिया दस्तक ॾेई रही आहे त इहो उम्दा ॿार असां वटि अचनि। दिल्लीअ ॿारनि खे प्रॉब्लम थी आहे, एडमिशन जिन जिन कॉलेजनि में खपे न मिली, कॉम्पिटिशन आहे न। तव्हां ध्यानु ॾियो पढ़ाईअ ते, हे 2-3 साल घुमणु घटि कयो, बंदि न कयो, मोबाइल बंदि न कयो, घटि कयो, टीवी घटि कयो, रियलिटी शोज़ घटि ॾिसो। 3-4 साल पोइ त तव्हां ई चमकण वारा आहियो। पंहिंजे पेरेंट्स जो कॾहिं बि डिसओबीडियंट न कयो, पंहिंजे माता पिता जो चयो वञो। भई लाल बहादुर शास्त्री जेके मां नाला खयां न, या पंहिंजे न्याणियुनि जा नाला खयां, उहे पंहिंजे माउ पीउ जो चयो वञे, पंहिंजे गुरू जो चयो वञे, टीचरुनि जो चयो वञे। कॾहिं बि कंहिंजी दिलि न दुखाए। हाणे अची करे आए त बि न आहे तॾहिं बि पंहिंजो, पंहिंजे परिवार जो, पंहिंजे समाज जो नालो रोशन करे रहिया आहिनि। तव्हां बि ईंदड़ साल में देवलाली जो नालो रोशन कंदव या न कंदव? महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी में 25,000 रुपया रखियल आहिनि, ॿुधायो कुझु। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद में ₹1 रुपयो रखियल आहे 9 युवा लेखकनि जे लाइ। तव्हांखे हिकु लाइन काई सुठी अचे थी, लिखो। तव्हांखे काई पोइट्री अचे थी, बेत अचे थो, हिकु लाइन लिखो। ॿिए ॾींहुं तव्हांखे 2 लाइनियूं ईंदियूं, टे ॾींहुं तव्हांखे 4 लाइनियूं ईंदियूं, 6 महीने में तव्हांजी हिकिड़ी पोइट्री तयारु थिए थी। भारत सरकार NCPSL तव्हां लाइ साल लाइ ₹1 रुपयो रखियो आहे। तव्हां पोइट्री लिखंदो, देवलाली ते दस्तक ॾेई रही आहे NCPSL, पोइट्री ॾेखारियो, ₹1 रुपयो वठी वञो। तव्हांखे ₹1 रुपयो खपे या न खपे? न खपेव? तव्हांखे ₹1 रुपयो ट्रांसलेशन जे लाइ खपे या न खपे? सिंधी मां हिंदी, हिंदी मां सिंधी, मराठी मां सिंधी ट्रांसलेशन तव्हां सिखो, कयो। भारत सरकार जा पैसा लैब्स ध्यानु न ॾियो। इहे सिंधी जे मथां माण्हू इहे न चवनि कलंक लॻी वियो आहे। हिन 2 सालनि में 8 लाख रुपया असांजे लैब्स थी आहिनि। छो असां एंट्री न करे सघिया? भारत सरकार पैसा वधाए रही आहे, उनजो फ़ाइदो वठो। 8 एंट्रीज़ आहिनि त उते 16 एंट्रीज़ अचणु ॾियो, कॉम्पिटिशन थियणु ॾियो। इंदौर में, दिल्लीअ में, अजमेर में सिंधु शोधपीठ चालू थी आहे, सिंधी चेयर स्थापित थी आहे भारत सरकार जे तरफ़ां, NCPSL जे तरफ़ां। रिसर्च कयो। सॼे दुनिया में कंहिं बि मुल्क जी, कंहिं बि जातीअ जी एॾी पुराणो इतिहास सभ्यता कोन्हे। असां खाली ॻाल्हाईंदा आहियूं सिंधी ॿोली, सिंधी सभ्यता, सिंधियत, पर उहो आहे छा, उहो तव्हांखे सिखणो पवंदो।
तव्हांखे रिसर्च करणी पवंदी, तव्हांखे अॻिते वञणो पवंदो। 5-10 साल खां पोइ सॼी दुनिया तव्हांजे चरणनि में अचण वारी आहे। विश्व गुरु ते भारत निर्माण थियण जे प्रोसेस में अची वियो आहे। जवाबदारी तव्हांजो असांजे मथां आहे। अचो मिली करे भारत जो गुणगान कयूं, भारत माता जी वंदना कयूं। आज जुगात को असां सिंधी थी करे हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधो, ॿियनि जातियुनि जा मूंखे ख़बर न आहे, पर मूंखे पंहिंजे अनुभव सां थो ॿुधायां। असां सिंधी जेके आहियूं ॿिए जन्म में बि सिंधी घर में पैदा थियण वारा आहियूं, सिंधी घर में बि आया आहियूं। तव्हांजी जवाबदारी हिन जीवन में पूरी कयो, न त ॿिए दफ़े बि सिंधी घर में ईंदो, वरी तव्हांखे उहो ई क्वेश्चन ॾींदो, न कंदो वरी सिंधी घर में ज़रूरु वठो। तव्हांखे सदगति खपेव त हिन जीवन में पंहिंजो कर्तव्य पूरो कंदो। ₹1 रुपयो 25,000 रुपया महाराष्ट्र गवर्नमेंट जा, ₹1 रुपयो दिल्ली सरकार गवर्नमेंट ऑफ इंडिया जा वेस्ट न कयो। ये मां तव्हांखे आह्वान थो कयां। तव्हां देवलालीअ में सिंधी क्लासिस शुरू कया आहिनि, उनजी शुभेच्छा थो ॾियां। तव्हां मूंखे हिते घुरायो, उन वाधायूं थो ॾियां, थैंक्स थो ॾियां। ऐं देवलालीअ जो नालो 2-3 सालनि खां ऑलरेडी सॼी दुनिया में, असां 3 साल अॻु में रितिकाऊं हिननि जे सॼे नेतृत्व में वॾो प्रोग्राम कयोसीं नासिक में, ढंके चौक ते कयोसीं। उनजी सॼी वातावरण सॼे देश में जागृति थी वई आहे। उनजो असर छा थियो ख़बर अथव? नॉर्थ ईस्ट में गुवाहाटी आहे, कोई वियो आहे गुवाहाटी? शिलोंग वियो आहे, मेघालय वियो आहे? उते सिंधी परिवार रहंदा आहिनि, उते सिंधी क्लासिस शुरू थिया। तव्हांखे ॾिसी करे वातावरण ॾिसो। मुंहिंजे भेण सिंधी ॻाल्हाइण, नागालैंड, असांजी सिंधी भेण मेघालय में नागालैंड जा ॿार पढ़ण ईंदा आहिनि, उनखे सिंधी ॻाल्हाइण सेखारिया अथई। अरे सिंधी थी करे असां छो न ॻाल्हायूं? छाजे लाइ पंजाबी खाली खाधे में ऐं ॻाइण में सॼी दुनिया में असां उन खां घटि न आहियूं? तव्हां ॾिसो 2-3 सालनि में 5G खां अॻिते असां हली वेंदासीं। लास्ट वीक MMK कॉलेज ऐं NCPSL मुंबई में सिंधी सिनेमा ठाहिण जो वर्कशॉप शुरू कयो। सुभाणे फाइनल ॾींहुं आहे। अध मिंट खां वठी करे 5 मिंट ताईं मोबाइल ते कैमरा ते सिंधियत जा गुरु, सिंधियत जा खाधा, सुगुन, आश्रम, असांजी सिंधियत, सिंधु नदी, असां उन्हनि खे विषय ॾिना आहिनि। तव्हां करे सघो था। ॾिसो न, खाली दुनिया ॾिसण लाइ न आहे, दुनिया करण लाइ आहे। तव्हां व्हाट्सएप ते, सोशल मीडिया में एतिरा एक्सपर्ट थियो त तव्हां जूं शयूं, तव्हां जा हे उत्सव सॼी दुनिया ॾिसे। भॻवान खे विनती करे त मां सिंधी सिखंदुमि। 12 साले खां 100 साल ताईं उमिरि जो पहराज कोन्हे। 80 साल जूं असांजूं अमाऊं बि NCPSL जे सिंधी सिखण जो फॉर्म थी भराइनि। 2 महीना अची करे सिंधी था सिखनि। उन खां पोइ वरी प्रोनाउंसिएशन जो क्लास में था अचनि, भई सिंधी कीअं ॻाल्हाइजे। असां एतिरा एक्सपर्ट ऐं होशियारु आहियूं। मां ॿीहर तव्हांखे यादि थो करायां, सॼे दुनिया जा माण्हू तव्हां वटि अचणा अथव। तव्हां पंहिंजी तयारी कयो। तव्हां को सिखणु अचणा आहिनि, तव्हां जहिड़ा ठहण लाइ अचणा आहिनि। इन करे पंहिंजी तयारी घटिताई न कयो। रतन जी नेतृत्व में महाराष्ट्र में देवलाली, नासिक ऐं हर कंहिं हंधि सिंधी सिखो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी हलो बि, सिंधी फूड फेस्टिवल कयो, सिंधी खाधा यूट्यूब ते विझो। सॼी दुनिया पागल थियण जे प्रोसेस में अची वई आहे। पागल असां दुनिया खे ठाहियूं। असां छो कहूं? असां दुनिया खे पागल कंदासीं, पर सात्विक पागल कंदासीं, सुठा पागल कंदासीं। सॼी दुनिया झूलेलाल जी जय जयकार कंदी। तव्हां ॿियनि जे लाइ त तारियूं वॼाईंदा आहियो। ॿुधो पंहिंजे टीचरुनि जे लाइ KG क्लास खां वठी करे अॼु ताईं प्रोफेसरनि ताईं टीचरियूं हूंदियूं, प्रिंसिपल हूंदा, तव्हांजा ग्रैंड पेरेंट्स हूंदा, तव्हांजा पेरेंट्स हूंदा के हिते आया आहिनि के न आया आहिनि उहे, तव्हांजा दोस्त हूंदा, कहिड़ा बानीकार हूंदा, गुरुजन हूंदा, कॾहिं न कॾहिं आश्रम में टीवीअ ते तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं सेखारियूं हूंदियूं। जेको सिखबो आहे, जेको सेखारींदो आहे, उहो गुरु थींदो आहे। उन्हनि सभिनी जे लाइ ऐं पंहिंजे लाइ बि जोर सां तारी वॼायो। पूरीअ जो डायलॉग त हिकु दफ़ो चयो, हाउस द जोश। अरे भाई सिंधियत जल्दी मिलण वारी आहे। हाउस द जोश। हिप 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 हिप
जय झूलेलाल। धन्यवाद सर, तव्हां सच में ॾाढी सुठी जानकारी ॾिनी। अॼु जे हिन मौक़े ते असां वटि कुझु होरा स्टूडेंट्स आहिनि जिन पढ़ाई सां गॾु केतिरो ई अचीवमेंट्स हासिल कई आहिनि ऐं अॼु जे ज़माने में जियूं ख़ासि ज़रूरत जे मद्देनज़र रखंदे हुए इम्पोर्टेंट करियर में कदम रखियो आहे। अॼु असां सां गॾु देवलाली जो ॿ स्टूडेंट्स आहिनि जिन क्लिनिकल जी फील्ड में आहे जंहिंजी ज़रूरत असांखे ज़िंदगी में कॾहिं न कॾहिं पवंदी आहे, जंहिंमें 21 सालनि जी हनीशा तोलानी जी उमिरि जे 12 सालनि में राइटिंग खे पंहिंजो पैशन ठाहे 3 बुक्स में को ऑथर रही आहे जेके आहिनि हाफ बिग लव टू, प्रिटी लिटिल वर्ड्स, द टेल्स ऑफ हार्ट। हाणे मां अजय मनिया डॉक्टर सां रिक्वेस्ट थी कयां कि वे हनीशा खे फेलिसिटेट कनि। साइकोलॉजिस्ट। काॾे बि वञे दुनिया में नासिक देवलानी खे न विसरजो। ज़रूर सर। मां हाणे हनीशा सां रिक्वेस्ट थी कयां कि वे पंहिंजा साइकोलॉजी जे बारे में असांखे कुझु ॿुधाए। जाम थी ॻाल्हायां अॼु मां न, और जाम ग़लतियां बि थी कयां। हाणे जो मूंखे चवणो आहे उहो मां हिंदी में चवंदमि बिकॉज आई एम मोर कंफर्टेबल स्पीकिंग इन हिंदी दैन इन सिंधी। तो यहाँ पे मुझे सिर्फ मेरी ग्रेजुएशन के लिए नहीं, राइटिंग के लिए भी फेलिसिटेट किया गया है। मैं जब भी लिखती हूँ मैं कोशिश करती हूँ कि मैं लोगों के भाव और उनके अनुभवों के बारे में लिखूँ, और साइकोलॉजी पढ़ते समय मुझे इन भाव और अनुभवों के बारे में ज़्यादा समझ आया। आपको क्या लगता है आज मेंटल स्ट्रेस और डिसऑर्डर्स का रीज़न क्या है? कोई भी है? टेंशन, बिल्कुल। स्ट्रेस, जो हम चीज़ भूल जाते हैं वो है हमारे अंदर के नेगेटिव इमोशंस जो हम हर रोज़ महसूस करते हैं। उनमें से 2 इमोशंस है, इनसिक्योरिटी और लोनलीनेस। आज हम सब किधर ना किधर अंदर ही अंदर अकेला महसूस करते हैं। हम अपने रिश्तों में कुछ खो जाने का डर महसूस करते हैं, और मेरा ऐसा मानना है कि हम हमारे रिश्तों को एक नई सुबह दे सकते हैं अगर हम हमारे आपस में लोगों को आदर और सम्मान दें, हम अगर उन पे भरोसा रखें। ऐसे बोलने को तो इजी है कि हाँ मैं तुम पे भरोसा करता हूँ, मैं तेरा सम्मान करता हूँ, पर ये चीज़ सिर्फ बोल के नहीं, अपने कर्मों से दिखाना ज़रूरी है। आपको अपने बच्चों को, अपने स्पाउस को, पेरेंट्स को ये दिखाना ज़रूरी है कि आप उनकी रिस्पेक्ट करते हैं, आप उनके चॉइसेस पे, आप उनके फैसलों पे भरोसा करते हैं। जब आप ये करेंगे तभी मुझे लगता है कि आप अपने रिश्तों में आदर ला सकेंगे और सम्मान ला सकेंगे। हम देखते हैं कि छोटे बच्चे अपने पेरेंट्स का रिस्पेक्ट करते हैं, घर में जो छोटे हैं वो अपने बड़ों का इज्जत करते हैं। बच्चे तो बड़े होने के बाद भी इज्जत नहीं करते, पर बड़ों को भी बच्चों की इज्जत करना ज़रूरी है, उन्हें सम्मान दिखाना ज़रूरी है। जब बच्चे कोई बड़ा कदम लेते हैं ज़िंदगी में तो उनको अपने पेरेंट्स का सपोर्ट महसूस होना ज़रूरी है, भले वो कदम गलत ही क्यों ना हो। आप उन्हें प्यार से समझाइए, उन्हें बोलिए आप ट्राई करके देखो, जहाँ गलत जा रहे हो वहाँ मैं तेरी मदद कर देता हूँ। अब जब हम ऐसी सब चीज़ें करेंगे तो मुझे लगता है कि हम हमारे रिलेशनशिप्स को इम्प्रूव कर पाएंगे, और जब हम वो करेंगे तब जाकर ही ये समाज और ये सोसाइटी और हम सब मेंटली हेल्दी हो पाएंगे। थैंक यू सो मच। थैंक यू हनीशा। एक सेकेंड साइकोलॉजी जी स्टूडेंट शीना
नामदेव कई साइकोलॉजी वर्कशॉप्स और कॉन्फ्रेंस में हिस्सों खयों हुनमां पहिरियों आहे प्री कॉन्फ्रेंस वर्कशॉप ऑन कॉन्जिटिव ड्रेड थेरेपी एंड हिप्नोसिस, ॿियो वर्कशॉप ऑन रैशनल एंड इमोटिव बिहेवियरल थेरेपी, टियों she participated in 12th National Conference of Indian Association of Mental Health in Day-to-Day Life। हाणे मां अजित मन्याल सर का रिक्वेस्ट थी कयां कि वे शीना के फेलिसिटेट करें। जय झूलेलाल। सभिनि खां पहिरियों धन्यवाद तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो कि मां साइकोलॉजी जेका अॼु जी इमर्जिंग फील्ड आहे हुननि जे बारे में ॻाल्हाए सघां। आई एम वेरी थैंकफुल टू माई पेरेंट्स कि हुननि मूंखे मौक़ो ॾिनो कि मां हे फील्ड खणी सघां ऐं परमिशन ॾिनी ऐं जाम एनकरेज कयो। पिछले कुझु सालनि खां असां नोटिस था कयूं कि इंडियंस में साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स वधी विया आहिनि। हिन करे साइकोलॉजिस्ट जी जाम ज़रूरत आहे। असांजी फिज़िकल बायोलॉजिकल हेल्थ जाम इम्पॉर्टेंट है और असांजी मेंटल हेल्थ ते डिपेंड करती है। स्ट्रेस और नेगेटिव इमोशंस असांजे इम्यून सिस्टम की फंक्शनिंग के घटाए थी, असांजे शरीर में बीमारियों से लड़न की क्षमता की घटाए थी। हिननि सभिनि वॾियुनि बीमारियों का बचण लाइ असांखे सभिनि खां पहिरियों पंहिंजी मेंटल हेल्थ सुठी करणी आहे और पंहिंजी मेंटल हेल्थ सुठी करण लाइ असांखे एक्सेप्टेंस करणो आहे। छो त एक्सेप्टेंस इज द की टू एवरी सोल्यूशन। जाम माण्हू फिजिकल हेल्थ जा प्रॉब्लम्स इजीली एक्सेप्ट करे वेंदा आहिनि, बट जॾहिं मेंटल हेल्थ जी ॻाल्हि ईंदी आहे हुननि खे एक्सेप्ट करण में शर्म ईंदी आहे। ऐं हे हिन करे आहे छो त इंडियन सोसाइटी में हिन जे बारे में मिसकंसेप्शन आहे कि जेको भी माण्हू साइकोलॉजिस्ट जे वेंदो आहे उहो पागल आहे, डिप्रेशन में आहे। हीअं न आहे। जेको भी माण्हू साइकोलॉजिस्ट वटि वञे थो उहो पागल ऐं डिप्रेशन में न आहे। जाम नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेका लाइक बिहेवियरल चेंजिस जिन करे साइकोलॉजिस्ट जा वटि वञिणो पवंदो आहे। ऐं हे सभु मेडिकेशन्स काउंसलिंग और थेरेपी से ठीक थी वेंदियूं आहिनि। त असांखे हे सोशल स्टिग्मा हटाइणो आहे। त सभिनि खे हिकु विनती आहे कि पंहिंजी सोच बदिलियो और पंहिंजी प्रॉब्लम के पॉजिटिवली एक्सेप्ट कयो और ॿियनि खे भी एक्सेप्ट करण ॾियो। सभु मिली करे दुनिया के मेंटली हेल्दी और हैप्पी प्लेस ठाहिण जी पूरी कोशिश कयो। धन्यवाद। मुझे एक चीज़ ऐड करनी थी जो मैं पहले करना भूल गई, तो मैं अभी बोलना चाहूँगी कि मेरा ऐसा मानना है कि अगर आप अपने बच्चों को बचपन में ही गलतियाँ करने दें तो बड़े होकर गलतियाँ नहीं करेंगे। इसीलिए इसे सुनने में कड़वा लगता है, बट जो चीज़ हम गलतियाँ करने से सीखते हैं वो हम अभी हमारी कामयाबी से कभी नहीं सीखते। तो यहाँ पे बहुत सारे छोटे छोटे बच्चे उनके पेरेंट्स को मैं बोलना चाहूँगी बहुत गलतियाँ करते हो, बिकॉज अभी लूज़ करने को बहुत कम चीज़ें हैं, आगे चल के बहुत चीज़ें होगी लूज़ करने के लिए। और मैं यहाँ मेरे फ्रेंड्स यानी यहाँ के यंगस्टर्स को भी बोलना चाहूँगी कि सोच समझ के फैसला लो, बिकॉज लाइफ डज नॉट गिव यू अ सेकेंड चांस अगेन एवरी टाइम। और अपने पेरेंट्स पे भरोसा रखो, अपने पेरेंट्स पे विश्वास रखो, वो कभी आपका गलत नहीं चाहेंगे। थैंक यू। थैंक यू हनीशा एंड शीना। मुझे पता है आप आई कंग्रेचुलेट यू एंड मुझे पता है भविष्य में आप सबको आपकी ज़रूरत पड़ने वाली है। सो थैंक यू एंड कंग्रेचुलेशन। सभिनी ॿारनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। कोई भी कार्यक्रम सभिनी जे सहयोग जे बिना नामुमकिन आहे, जे लाइ इहो असां सभिनी जो फर्ज़ आहे त दृश्य अदृश्य रूप में जे भी हिन कार्य में पंहिंजो इम्पोर्टेंट ऐं प्रेशियस टाइम ॾिनो। मथां तव्हां सभिनी असांखे हिकु नई पहल ते पेशेंटली ॿुधियो। हिननि सभिनी ॻाल्हियुनि जी शुक्रगुज़ारी लाइ मां सिंधी कुंज पंचायत जे प्रेसिडेंट श्री रतन चावला सर के अॻियां आमंत्रित थी करां। आयो लाल सभई चओ सभिनि खे सुस्ती थी अचे ऐं घर वञण जी बि घाई आहे। ॿार रोअंदा त कान हूंदा, सभु सभिनी जा ॿार वॾा जेके आई हूंदियूं ॾाढियूं पोटा पोटियूं गॾाई टेंशन उहो बि कान्हे। अॼु जहिड़े कार्यक्रम में ख़ासि मुंबई खां असांजा मार्गदर्शन
अजीत जी, देवलाली जा पहिरों नागरिक श्री भगवान दास कटारिया जी, असांजा यंग अज सची इंटरनेशनल यूथ डे आहे। अज उन ॾींहं ते असांजे विच जे अंदर जेके असांजा टे ख़ासि मुख्य महिमान आहिनि, कालाणी जी, मेहतानी जी, काशेला जी, भले असांजा ॿार आहिनि, पर अॼु ही असांजे लाइ हिकु वॾी अचीवमेंट आहे। असां हिननि ॿारनि खे ई 4-5 साल पहिरियों हिते रजिस्ट्रेशन कयो हो ऐं अॼु उहे सभु ॼणा हिते अची करे चीफ गेस्ट थिया। मुंहिंजी इहा ई इच्छा आहे अॼु जेके बि ॿार या पिछले साल या उनजे पिछले साल असां जेके रजिस्ट्रेशन कयो उहे ॿार हिते अची करे वेहनि ऐं उहे ॿार ईंदड़ ॿारनि जे लाइ हिकु प्रेरणा थी करे, हिकु सोत्र थी करे, हिकु रस्तो थी करे अची ॾेखारी। जीअं असांजूं इहे ॿई धीअरूं एॾी महिनत सां अॼु हुते आयूं, साइको जे अंदरि उहो उन बराबरि चयो साइकोलॉजी जे अंदरि या कंहिं साइको डॉक्टर वञे थो त पागल थो थिए या इन खां पहिरियों हुई सोच, हाणे कान्हे। हाणे माण्हू तुरंतकार ते साइको पहुची थो वञे। कॾहिं कॾहिं त ईअं ॿुधो भई कुझु हूंदो बि कान्हे त बि पहुची वेंदा। सुठो आहे, हुनजो बि धंधो पाणी थियणु खपे, सभिनि जो धंधो भॻवान करे। असां सिंधी पंचायत जे तरफ़ां NCPCL जे द्वारा सिंधी सेखारण जो कमु शुरू कयो आहे, जेको हिन 16 तारीख़ खां शुरू थींदो। 63 ॿारनि देवलाली जी एंट्री वधी आहे। हिते नासिक रोड उपनगर जा चङा माण्हू आया आहिनि, चङा असांजा भाउ भेनर आहिनि, त मां उन्हनि खे बि विनती कंदुसि त तव्हां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि 10 साल खां वठी केतिरी बि वॾी उमिरि जा हुजनि त उन्हनि खे सिंधी ॿोली सिखण जे लाइ प्रेरित कनि। ऐं हुते के बि टीचर जेकी तव्हांजे हिते रिटायर हूंदी या जंहिं कंहिंखे बि सिंधी लिखणु पढ़णु ईंदी हुजे त उनखे तयारु करे वीएन ॿारनि जी या वीएन विद्यार्थियुनि जी बैच तयारु कनि, जंहिंजे करे त उन्हनि खे सिंधी अचे। सिंधी ॻाल्हाए था सभिनि, पर हिक ॿिए सां ॻाल्हाइण जे अंदरि अलाए छो शर्माईंदा आहिनि। मूंखे काई ॻाल्हि सुबुह सम्झण न ईंदी आहे। लास्ट टाइम असांजे देवलाली कैंप जी शान श्री वासुमल सराफ आया हुआ, उन में हिकु नंढो किस्सो ॿुधाई कि रतन मुंहिंजो पोटो लंडन वियो, उते फॉर्म भरी। फॉर्म भरण वक़्तु हिकु कॉलम ईंदो आहे, तव्हांजी मातृभाषा कहिड़ी? पोइ मुंहिंजी पियो कि मुंहिंजी मातृभाषा कहिड़ी? सो दुबई में रहंदे रहंदे सेठ जा पुट ऐं उन्हनि जे घर में जेकी उन्हनि जी मिसिस हुई, कॾहिं पंहिंजे पाण में सिंधी कॾहिं ॻाल्हाई कान्हे, न सिंधी ॻाल्हाई न उन ॿुधी। फॉर्म भरण वक़्तु कंफ्यूज़न थी वियो भई मां केरु आहियां। तव्हांखे बि ईअं तव्हांजे ॿारनि खे करिणो हुजे त सोचियो करिणो आहे त हुन लाइ छा खपे? सिंधी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। हाणे लिखण जी त मां न चवंदुसि, पर घटि में घटि ॻाल्हायो त सही। सुभाणे तव्हां किथे वेंदो, किथे फॉर्म भरींदो, भई मां सिंधी आहियां लिखंदो ऐं हुते भॻवान जो भलो करे सिंधी वेठो हुजे, पुट तुंहिंजो नालो छा आहे? अलॻि हिकु पुट जी जे हुनखे ईंदी न हूंदी त कीअं चवंदो आई एम सिंधी या मां सिंधी आहियां। ऐं जिते माण्हू पंहिंजी भाषा भुलिजी वञे या भुलिजी थो वञे त सम्झी वठो उहो पंहिंजी जात बि भुलिजी वेंदो, उनखे कुझु जात न रहंदी। असांजी ॿोली ॻाल्हाइण सां कॾहिं तव्हां कुते ॿिलीअ खे हिक ॿिए जो आवाज़ु कढंदो ॿुधो आहे? कुतो कॾहिं ॿिली जो आवाज़ु कढंदो आहे या ॿिली कुते जो आवाज़ु कॾहिं कंदी आहे? हिकु माण्हू ई आहे जेको सभु भाषाऊं ॻाल्हाईंदो आहे। हू पंहिंजे भाषा खे बचाए था रखनि, माना जानवर बि। असां पंहिंजी भाषा खे नथा बचायूं।
माना असां किथे था वञूं, अधोगति थो वञे। इहो हिकु असांजी ॿोली सां गॾु असां पाण ख़तमु थियण जे रस्ते ते पंहिंजे पाण खे चूंडियो आहे। अॼु मोहन जो दड़ो पढ़ंदा आहियूं भई छा 9,500 साल असांजी सिंधी भाषा झूनी आहे। अरे हाणे 9.5 साल खां पोइ मरण वारा आहियूं, उनजो छा? उहो 9,500 साल छा ॻणींदो, कंहिंजे लाइ ॻणींदो? इन छोकिरे लाइ? इनखे जे सिंधी न ईंदी वो चवंदो अरे पापा आपको सिंधी नहीं आती तो 9,500 साल पहले आप झूठ बोल रहे। माना असांजे बुजुर्ग एॾो इतिहास रचियो। अॼु मोहन जो दड़ो हिकु सिंधी अखर आहे, मोहन जो दड़ो। मोहन माने मरियल माण्हुनि जो दड़ो, दड़ो माना ज़मीन जे हेठां। असांजी सभ्यता आहे 9,500 साल झूनी। या असां पंहिंजे ॿारनि खे जे न सेखारींदासीं त तव्हां फॉर्म भरो त छा लिखंदो, या सुभाणे तव्हां पॉलिटिशियन जे अंदरि किथे वेंदो फॉर्म भरींदो, उते तव्हांजी जो मातृभाषा पुछंदो छा लिखंदो, मराठी, हिंदी, कोड़ी, छा लिखंदो? घटि में घटि उहो जेको जॻह आहे उन जॻह भरण घुरिजे त सिंधी सिखो। मुंहिंजी सभिनि खे विनंती आहे, असांजा ॿार हाणे CA, MBBA, MBA सभु कनि था, सुठी ॻाल्हि आहे। पर हिकु नंढी विनंती आहे त सिंधी सिखो, सिंधी ॻाल्हायो। असांजे शीतल अंकल, असांजे नारायणदास अंकल, जेके बि इन खां पहिरियों बुजुर्ग हुआ, असांजा साईं जन MA इन सिंधी सभु चलाए करे साईं थी वियो न, कुझु वरियो वरंदन। अञा ताईं बरसात पवण जी आशा आहे। उहा आशा असां बि पकड़े रखी आहे। असांखे बि आशा आहे असांजा ॿार सिंधीअ में ॻाल्हाइनि, सिंधी में अॻियां वधनि। ऐं असांखे NCPCL जे तरफ़ां हिकु एॾी वॾी सौगात आहे कि तव्हांखे सिंधी लिखणु अचे थी, तव्हां सिंधीअ में लिखी सघो था। तव्हां जेके IAS ऑफिसर, IPS पेपर्स तव्हां पंहिंजे सिंधी भाषा में ॾेई था सघो। तव्हांखे उते सिलेक्ट कंदो ऐं मूंखे सिंधी भाषा जे अंदरि IAS जे लाइ विहणो आहे। सिंधी भाषा जे अंदरि विहण खां पोइ उते सिलेक्टेड टीचर्स आहिनि जेके तव्हांजा पेपर कढंदा ऐं सिलेक्टेड टीचर्स आहिनि जेके तव्हांखे उन पेपर जी चेकिंग कंदा ऐं तव्हांखे मार्कूं ॾींदा। मूंखे ॻाल्हि ॿुधायो, सिंधी माण्हू जो पेपर सिंधी माण्हू वटि वेंदो, तव्हांखे पास कंदो कि फेल कंदो? पोइ तव्हां उहो सोनो छो नथा वठो? अॼु IAS ऑफिसर, IPS ऑफिसर लाइ सॼे भारत मां लखे माण्हू वेहंदा आहिनि, लखनि मां सिर्फ़ु 600-700 ॼणा पास थींदा। लखनि मां 500-600 या 700 ॼणा वधि में वधि पास थींदा आहिनि साल में। ऐं असां आहियूं करोड़नि में हज़ारनि में बि न वेंदासीं, 100 में वेंदासीं। 100 मां 10 ॼणा बि वेहनि ऐं 10 ॼणा IPS ऐं IAS थियनि। माना तव्हांखे भॻवानु ॾिए थो, तव्हां झोली कई आहे पर अंदरि खॾो आहे, सॼी इंग्लिश भरियल पई आहे ऐं सिंधी कंहिंखे खणी कान्हे। सभिनि खे विनंती आहे, हिन खां पहिरियों जेके असांजा बुज़ुर्ग हुआ उहे थोरा पाकिस्तान मां अचण खां पोइ पंहिंजे ज़िंदगी जे संघर्ष जे अंदरि सिंधी ॿोली आहे इन लाइ वीचारा उनजो को ॾोह कान्हे पर पुठियां रहिजी आहे। असां हाणे संपन्न आहियूं, असांखे सभु साधन आहिनि, असांखे सभु शयूं आहिनि। उन वक़्तु कुझु बि कान हो। अॼु तव्हांजे हथ में सॼो संसार अथव हिन नंढे दॿे जे अंदरि। त मां सभिनि खे अर्ज़ु कंदुसि, पंहिंजी ॿोली वटि अचो, पंहिंजी ॿोली पंहिंजे ॿारनि खे सेखारियो। ऐं थी सघे त IAS ऑफिसर, IPS तव्हां फ्रेंच सिखंदा आहियो, फ्रेंच सिखंदा आहियो, ॿिए जेके भाषाऊं उहे सभु तव्हां सिखंदा आहियो, त हीअ न सिखण में छा आहे? बाक़ी तव्हां सभिनि भाषाउनि खे सिखो। मां नथो चवां भई तव्हां मराठी न सिखो, हिंदी न सिखो, इंग्लिश न सिखो, सभु सिखो। हिन भाषा खे बि फ्रेंच करे सिखो, फ्रेंच करे सिखो। उनखे तव्हां IAS, IPS जेके बि पेपर्स आहिनि असां एग्ज़ाम हुन में उनखे विहारियो सुठो एकदमि। असां शॉर्टकट हर कोन वेंदा आहियूं, पर इहे शॉर्टकट केरु नथो खणे। हाणे सभु हिते पेरेंट्स वेठा आहिनि, सभिनि खे मुंहिंजी हथ जोड़ी विनंती आहे हिन ॻाल्हि जे मथां ध्यानु कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे अॻियां वधायो। ऐं तव्हां सभु आया,
असांजा सभु महिमान नासिक मां नासिक मां आयल महिमान जलगांव मां आयल महिमान मां सभिनी जो शुक्रिया अदा थो कयां असांजे ॿारनि खे शुभ शुभ ॾियां अञा अॻियां वधनि जेके ॾहें वारा आहिनि उहे अॻियां वञनि डॉक्टर थियनि इंजीनियर थियनि CA थियनि ऐं मूल जेको असांजो कारण आहे हिते सभिनी खे फेलिसिटेशन करण जो जेके असांजा CA थिया आहिनि या जेके MBA या MBA जेके थियनि था उन्हनि जी हिते सुञाणप थिए असांखे कुझु बि तकलीफ़ थींदी आहे असां उन्हनि ते वरी कयूं था हिते हिकु नंढो तव्हांखे परिचित मिली वञे कि असांजे समाज जे अंदरि बि अहिड़ा ॿार आहिनि जिते असां वञी करे पंहिंजो समस्या या पंहिंजे जेके हल आहिनि उहे हल जी समाधान असां कढी सघूं हाणे ॿ साइको जूं असां वटि ॿ छोकिरियूं अची वियूं हिकु हिते असां वटि आहे ऐं हिननि त तव्हां सभिनी खे आह्वान कयो आहे कॾहिं बि अचो शीशानी कॉलोनी तव्हांखे आह्वान कयो कॾहिं बि अचो या अहिड़ा कहिड़ा ॿार हुजनि जंहिंखे मार्गदर्शन खपे अञा तव्हांखे छा खपे हीरो तव्हांजे खीसे में अथव पर तव्हां मूंखे था ॾिसो हिननि हीरनि खे यूज़ कयो हिननि जो मार्गदर्शन वठो समाज खे अॻियां वठी वञो एतिरो चई करे मां पंहिंजो ॿ शब्द ख़तमु थो कयां हेठि रिफ्रेशमेंट आहे सभु ॼणा खाई वेंदा ऐं धन्यवाद वरी ॿिए साल इन तारीख़ ते वरी इहे थींदो सभिनी खे चइजो जेके ॿार 10 12 ग्रेजुएशन पोस्ट ग्रेजुएशन डिग्री में पास थियनि उहे अची पंहिंजा नाला ॾियनि धन्यवाद आयो ॿार सभई चओ लड़ाई पार असांजे कार्यक्रम जो जय झूलेलाल मेरे पला जे पाइला ओ तेजा खावद खाली ना करी अचड़ जी आस करी अज तू वट घोट गड़ा म्या भी डादर ने हमें तातो में मर्द बना हरी जोशी जुंग गड़ा ओ तुत कायम कल जुग में लालड़ लालड़ मां करया मुझ लालड़ केड़िया कुंद मां बारिया ते लकड़ियों मुझ लालड़ बारे उंद लालड़ मुंह में केड़िया उंद ओ जो लिखी विधे तोलात में झूलड़ तुझे धरती आई छुआरन जो बाग वेठो आई त सनने जे सुबियो आई त जाग हाणे रे संगत के ओ जो स्वाली आहिनि तुझे दर जा बोल